अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं बिहनि जूं टिकियूं या कबाब। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। ही बिह आहिनि, हिननि खे मूं धोई साफ़ करे छिले रखियो आहे। हाणे हिननि खे सिर्फ़ु मां कटे ऐं कुटींदसि। हिन लाइ कुझु बि शइ जी ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ु लूणु मिर्च ई काफ़ी आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो त मूं पंहिंजी पसंदि मुताबिक़ थोरा धाणा ऐं 2-3 ई सावा मिर्च रखिया आहिनि, जेके मां हिन सां गॾु कुटे छॾींदसि। तव्हां न चाहियो त सिर्फ़ु हिन लाइ लूणु मिर्च काफ़ी आहे। चाहियो त हिन में थूम अदरक बि विझी सघो था, धाणा मिर्च बि विझी सघो था, गरम मसालो बि, सभु कुझु पइजी सघे थो। न चाहियो त सिर्फ़ु लूणु मिर्च काफ़ी आहिनि। इहे हाणे मां कटे ऐं कुटींदसि उखरी मोरीअ में, छो त ग्राइंड कर त ही सख़्तु आहिनि ऐं पोइ हिननि में पाणी घणो थी थो वञे। इन करे मां उखरी मोरीअ सां हिननि खे कुटींदसि। कुटे मां तव्हांखे ॾेखारियां थी पोइ। नाज़रीन, ही मूं तव्हांखे बिह जेको आहे ओॾी महिल सॼा ॾेखारिया। हाणे मां हे कुटे तयारु कया आहिनि। हिन में मूं विधा आहिनि सावा धाणा ऐं सावा मिर्च, इन करे हिननि जो रंग थी वियो आहे साओ। हीअ आहिनि जेको आहे सो बिल्कुलु हिननि में कुझु बि न आहे, हीअं कुटिया आहिनि। पर हीअ जंहिं महिल ॿई मिक्स थी वेंदा त हिननि में को बि कलर कोन रहंदो। हाणे हिन में सिर्फ़ु मां विझंदसि लूणु ऐं मिर्च, पर लूणु मिर्च विझण खां पहिरियां मां ही हे मूं विधा तए ते। हिननि खे 5 खां 6 मिंटनि ताईं मां फ्राई कंदी एसी ताईं, जेसि ताईं हिननि जो पाणी वठ जेको आहे सो ख़तमु थिए। इन लाइ थोरो गिहु जेको आहे सो तेल ज़रूरी आहे, न त ही तए खे चिपकी वेंदा। मुंहिंजा बिह थोरा आहिनि, इन करे मां हिन में लूणु बि जेको आहे थोरो थी विझां। तव्हां जेतिरा बिह वधाईंदो ओतिरो मसालो वधीक। मां हिन में सावा मिर्च पहिरियां ई कुटे चुकी आहियां। हिकिड़ो चमिचो मां हिन में ॻाढ़ा मिर्च थी विझां। जेॾी महिल थोरा पचंदा त बिल्कुलु जेको आहे न हिन में चिकनाहट अची वेंदी, त असांजूं टिकियूं जेको आहे सो आसानीअ सां ठही सघंदियूं। त नाज़रीन, ही ॾिसो मूं तव्हांजे साम्हूं विधा त उहे बिखरियल हा ऐं हींअर ॾिसो ही बिल्कुलु चिकनाहट में जेको आहे न अची विया आहिनि। हाणे हिननि खे मां तए तां लाहे प्लेट में रखंदसि 2 मिंट, जेसि ताईं ही थोरो थधो थिए। गरम आहे घणो, पर जेसि ताईं ही हीअं न थींदा एसि ताईं असांजूं टिकियूं सही न थींदियूं। ऐं मुंहिंजा पीठल बि ॾिसो त हिन में को गुठलियूं न छा, बिल्कुलु आहे सही। ही मुंहिंजो कीमो याने बिहनि जो कीमो तयारु आहे। ऐं उन लाइ मूंखे खपे, ही मूं थोरो अटो खयो आहे हीअं करे, छो त ही ॾाढा हींअर हलवे वांगुरु चिपचिपो आहे, जेको हथनि खे जेको आहे न चिपकंदो घणो। हेॾे ॾिसो, ही बिल्कुलु हे ॾिसो त ही हाणे हथनि खे चिपकंदो। उन लाइ ही ज़रूरी आहे। तव्हां पंहिंजी पसंदि मुताबिक़ जेतिरा चाहियो, सन्हा थुल्हा नंढा हुजनि वॾा हुजनि, ओतिरा करे सघो था। हिननि में भॼण जी गुंजाइश ई न आहे जो भॼी पवनि। ही ॾिसो बिल्कुलु गोल गोल हीअं ठाहे तव्हां हल्की बाहि ते, तेज़ बाहि ते न त ॿाहिरां सड़ी वेंदा ऐं अंदरां जेको आहे कचा रहिजी वेंदा। ही ॿियो विधो आहे मूं, बिल्कुलु हीअं ठाहींदा तव्हां हल्की बाहि ते। त नाज़रीन, ही ॾिसो हिन जी हिकिड़ी साइड पची चुकी आहे। हिन जो कलर बि ॾिसो तव्हां, बिल्कुलु ईअं ही बि हिकिड़ी साइड पची चुकी आहे। ही मूं 2 इन्हनि खां पोइ विधा, ही अञा सही न आहिनि पका। नाज़रीन, ही मुंहिंजा बिह जा कबाब या टिकियूं जेको बि तव्हांखे सवलो लॻे चवण में, उहे तयारु आहिनि। ही ॾाढा क्रिस्पी ऐं कड़क थींदा आहिनि, ऐं ॾाढा टेस्टी आहिनि। तव्हां दही, केचप, रायतो, अचार, चटणी जंहिंसां बि चाहियो खाई सघो था। चांवरनि सां, मानीअ सां इस्तेमालु करे सघो था। ज़रूरु ट्राए कजो। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। दुआउनि में यादि कंदा। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।